जी अस्सलाम वालेकुम। मां आसनी सिंधी भाइरनि जी भेण शहीद नाज़िम जी बेवा थी ॻाल्हायां। अगरि तव्हां सभु मुंहिंजा भाइर सिंधवासी जेके बि शुरू खां वठी एंड ताईं मूंसां गॾु हुआ त हीउ जेको मसइलो हेर थियो आहे, मूंसां वाक़ियो जेको थियो आहे, इन्हनि जी जेको आहे न तव्हां सभिनी खे ख़बर आहे, सोशल मीडिया ते ख़बर पइजी वई आहे। ऐं थाणे ते वई हुअसि, मुंहिंजी FIR कोन थी ठीक आहे मुंहिंजे सारनि जे ख़िलाफ़ु। ऐं जेको मुंहिंजे ख़िलाफ़ु गंद ॻाल्हाइनि था या पैसनि जे करे छोकिरी विकिजी वई, मूंसां जो केस लोड़ाए छॾी, वरी पैसनि जे करे जेको छोकिरी पंहिंजो जेको आहे न करणु चाहे थी, पंहिंजो हिसो थी वठणु चाहे, ख़ुदा आउं सभिनी खां माफ़ी वठां थी। ख़ुदा करां अलाह खे मञो, अलाह जी रज़ा जे ख़ातिर मूं सभु कुझु छॾियो आहे। अलाह बहितर फ़ैसिलो कंदो, हिन में मुंहिंजी का बि लालच कोन्हे, न को मूं लालच रखी आहे। अगरि लालच रखां हा त ॻोठ में वेही मारूं कर कोन खियां, मोचड़ा कर कोन खियां, दर बदर कर कोन हुजां, मुंहिंजियूं बिजलियूं बंदि कोन हुजनि, मुंहिंजा गैस कर बंदि कोन हुजनि, मूं ते कर मुंहिंजा सारा जेको आहे न एॾो ज़ुल्म कर मूंसां कोन कनि। ख़ुदारा नथा मुंहिंजी मदद करे सघो, मुंहिंजी हेल्प नथा करे सघो त ख़ुदारा मूंखे तंग न करियो। ऐं पहिरीं तकलीफ़ में आहियां, ॾुखायल आहियां, अड़े वक़्त सां गुज़रा पई। ख़ुदा न करे तव्हांजी सभिनी जी न्याणी सां अगरि सुभाई मसइलो थिए, तव्हां सभिनी खे ख़बर पए त मुंहिंजे दिलि तां मुंहिंजे अंदरि तां छा गुज़रे पई। ऐं पल पल मरंदी आहियां, पल पल जीअंदी आहियां। मूंखे ख़बर आहे मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम बच्चा पे खे यादि करे मूंखां पुछंदा आहिनि, अम्मा बाबा केॾांहुं वियो, बाबा केॾांहुं वियो। ऐं छा चवंदी आहियां, चवंदी आहियां त बाबा हज ते वियो, उमिरो करणु। महिरबानी मुंहिंजा भाइर जेके बि आहियो, अगरि मूंखे भेण सम्झो था, मुंहिंजी नंढड़ी भेण या सिंधी जेके बि आहियो, मुंहिंजी तकलीफ़ ऐं मुंहिंजी मजबूरी ज़रूरु सम्झंदा हूंदा। मुंहिंजी कंहिंसां का दुश्मनी कोन्हे, न को मुंहिंजी कंहिंसां का ज़ाती दुश्मनी आहे, न को हूंदी। पर मूंखे ॾाढो टॉर्चर करे वञे पियो, सॼो ॻोठु मूंखे टॉर्चर पियो करे, मूंखे परेशान करे थो, मूंखे तंग करे थो। ॿुधायो केॾांहुं वञा, ख़ुदकुशी करियां या ज़हर पियां, पंहिंजे बच्चनि खे मारियां। पोइ मन तव्हां सभु ख़ुशि थियो ऐं तव्हांजे दिलि खे तसली मिले, सुकून मिले न। ऐं वई हुअसि थाणे ते, मुंहिंजी FIR कोन थी। जी महिरबानी, शुक्रिया तव्हां सभिनी मुंहिंजे भाइरनि जी, महिरबानी।